असांजो त कमु थी वियो। हाणे इन्हनि जो पाणे ॾिस त कीअं थो ॿेड़ो ॿुॾेनि। हा बाबा बाबा फैसलो थियो? न धीअ, फैसलो न थी सघियो। छो? वॾेरो सालार फैसले जी मूड में न आहे धीअ। उनखे त बस ज़मीन घुर्जे। ज़मीन करे मरी वेंदो। कब्र बि यार नसीब। माण्हुनि खे अलाए छा थी वियो आहे, ॼणो उन्हनि खे मरणो ई न आहे। इन जो मतलब त सालार फैसले में हाराए वियो आहे न? इन फैसले में मेहरू ऐं सदोरी खे जेके सालार मारण लाइ कोशिशूं कयूं न, असां उन्हनि जो फैसलो थे घुरियो। बाबा सालार ज़ोरावर आहे, जेसी ताईं न जीअरो आहे हठ धर्मी कोन छॾींदो। फैसलो त धीअ न थी सघियो। वेतर भारनि में विछा वधी विया। इहो त ॾाढो बुरो थियो। पर हाणे छा थींदो बाबा? कुछ कोन थींदो धीअ। मेहरू ऐं सदोरी खे इहो घर छॾणो पवंदो, या त ताक़त इस्तेमाल करे सालार खे त कढणो पवंदो। पर ईअं मेहरू बि कॾहिं कोन करण ॾींदी। हा धीअ शमा, मेहरू सालार खे कॾहिं बि कोन कढंदी। मेहरू जो भाइरनि में साह आहे, ऐं भाइर वरी भेण जो साह कढण जे पोयां पिया आहिनि। वॾी ॻाल्हि आहे। धीअ शमा, मेहरू खे जेको वणे सो वञी करे। मूंखे सिर्फ़ फिक्र सदोरी जो आहे। वो उते महफूज़ न आहे। बाबा सदोरी निंधड़की न आहे। अदा परू जी कुहाड़ी न रईस सालार खे ॾिठल आहे। धीअ तूं वॾेरनि खे कोन थी सुञाणे। ही सिंध जा वॾेरा आहिनि। ये अवाम खे सिर्फ वोटनि जी मशीन समझंदा आहिनि। पंहिंजनि जा दुश्मन ऐं परावनि जा दोस्त थी रहंदा आहिनि। सभु अहिड़ा न आहिनि बाबा। कुझु हाशिम जहिड़ा कूंदर ऐं कंधार बि आहिनि। मां वेंदसि सदोरीअ खे वठण। मां हाणे सदोरीअ खे वॾेरनि जे रहम करम ते नथी छॾे सघां। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।